वॉइस ऑफ पिरालो ख़बर सिलसिलो जारी आहे। ख़बर शेयर कंदासीं पिराले खां। पिरालो भरिसां यूसी गाड़ी मोरीअ में पुलिस ऐं चोरनि जो मुक़ाबिले दौरान हिकु हथियारबंद ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। वॉइस ऑफ पिरालो ब्रेकिंग न्यूज़। पिरालो भरिसां यूसी गाड़ी मोरी कोट कुतुब चठा में पुलिस ऐं ॾोहरनि विच मुक़ाबिलो थी पियो आहे, जंहिंमें हिकु आदत ज़ख़्मी हालत में जवाबदार गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंजी सुञाणप शौकत उर्फ़ शौकू फुलपोटो वलद बशीर अहमद फुलपोटो ॻोठ दोसाणी फुलपोटो जो रवासी आहे। ओॾां SHO लाला अमीर ॿुधायो त मुख़्तलिफ़ थाणनि ते 6 खां वधीक केस दाख़िल थियल आहिनि, वधीक जांच करे रहिया आहिनि। वॉइस ऑफ पिरालो ब्रेकिंग न्यूज़।